अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन महिल असां मदरसे जे मुल्ले ते ॻाल्हाईंदासीं। जेको मदरसे वारो मुल्लो आहे दोस्तों, मदरसे वारो मुल्लो मासूम ॿारनि खे जॾहिं पढ़ाईंदो आहे त उन जे ख़र्च खे बि माना हुननि खे ख़र्च बि घटि ॾींदो आहे, हुननि खे फ़ख़्रु कराईंदो आहे। ऐं के माण्हू वरी मदरसनि में कुझु ॾियणु चाहींदा आहिनि, जेको के सुलझियल माण्हू हूंदा आहिनि, चवंदा आहिनि त मदरसे जे मासूम ॿार खे ख़ुदि घुराए उन्हनि जे हथनि में 2-3 रुपया मां ॾियां। दोस्तों, हिकिड़े मदरसे में मां वेठो हुउसि, ओचिते हिकिड़ो माण्हू आयो, उन चयो त माना छोकिरनि सभिनी खे घुरायो त मां पंहिंजे हथनि सां ॾियां उन्हनि खे। हू ॼण चओ त पंहिंजे हुन अकुल जे मयार मुताबिक़ ॼण चओ त हुन सुठो कमु कयो। उन मदरसे में मां बि वेठो हुजां। हुन छा कयो, छोकिरनि सभिनी खे लाइन लॻाए सभिनी खे पैसा ॾिनई। पैसा सभिनी खे ॾेई माना उन्हनि मां फ़ारिग़ थी जॾहिं निकितो ऐं वियो उहो माण्हू, त उन मुल्ले छा कयो जो सभिनी छोकिरनि खे वरी घुराए उन्हनि खां सभु पैसा वापसि वठी हुननि खे 10-10 रुपया ॾेई छॾी। त ही मुल्लो कतई मदरसे में जेको वेठो आहे कंहिं बि इंसान जो ख़ैर खा कोन्हे, ऐं ही मासूमनि बचनि सां बि ज़ुल्म करे थो, मासूमनि बचनि जा बि हक़ सलफ़ करे थो, उन्हनि जो खाए थो। इहो मुल्लो जेको फ़ख़्रु कराए थो, मासूम बचनि खे घर घर में रुलाए थो, इहो मुल्लो कॾहिं बि ख़ैर ख़्वाह न आहे। ऐं ही असांजे खे चए थो त मां अल्लाह जे नाले सां हिननि खे क़ुरान शरीफ़ पढ़ायां थो, हिननि खे दर्स तदरीस ॾियां थो, मगर इन मुल्ल जो जेको ज़हन आहे, जेको हिन जो वठण ते हिरियल आहे, हिन जो माना सदाई वठण ते हिरियल आहे, त हिन मां ख़ैर खाई जी उमेद कॾहिं बि को बि न रखे ऐं कॾहिं बि न को रखे। तंहिं करे इन मुल्ले खे असुली मां तव्हांखे ॿुधायां त शाह लतीफ़ बि मुल्लनि खे ॻाल्हायो, मुला न चओ, ही आहेरी आहिनि मिरू सदे मासत था मानक मटाइनि, एरनि ते आहिनि लानतूं लतीफ़ चए। जे अॼु बि इन मुल्ले खां असां नफ़रत कयूं था, कल्ह बि कयूं पिया, अॼु बि कयूं था, त इहो मुल्लो हिकिड़ो ईअं ॼण चओ त हिकु ॾाइण जे रूप में आहे। जेकॾहिं इन मुल्ले जे भरिसां, इन मुल्ले जे मदरसे जे भरिसां कंहिं आसूदे माण्हू जो घर हूंदो आहे त बि उन में नज़र विझूं वेठो हूंदो आहे, जूह विझूं वेठो आहे, जीअं ॿिलो विझूं वेठो हूंदो आहे। जूह अहिड़े लेवल सां उन जे घर में उन जे हालातनि ते ॼण चओ कड़ी नज़र रखी वेठो आहे, ईअं तकियूं वेठो हूंदो आहे त इहा मुल्ले जो वठण ते माना हथु हिरियल आहे, खाइण ते हिरियल आहे, पेट जी लॻी पूॼा करे थो। जेतिरो बि हूंदो आहे उहो चवंदो आहे सुठो खाधो मां खावां, हिन मासूमनि खे न खारायां। जेकॾहिं गोश्त मच्छी ईंदो आहे त बि उन्हनि मासूमनि खे न ॾींदो आहे, पाण खणी खाईंदो आहे। ईअं न तरस ईंदुसि त ही मासूम उतां फ़ख़्रु करे पिनी अची खणी था अचनि, इहे त वेही खाइनि। अॼु सुठी भाॼी हिननि बचलनि खे त खारायां, मगर हू बचलनि ते हुननि खे कहल न ईंदो आहे। मुंहिंजा दोस्तो, इन मुल्ले ते कड़ी नज़र रखो। इहो मुल्लो हक़ीक़त में असां सभिनि जो दुश्मन आहे, इन्हनि मासूमनि सां ई नथो रहाए। अॻ में त इहो जहन्नम में इहो ई मुल्लो वेंदो जंहिंखां पुछाणो थींदो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।